अस्सलाम वालेकुम जी तो वरी मां एक नई गाल नव प्रोग्राम ही बेकड़ी हॾ ॾोकींदड़ गुरबत जी कहानी अथव। हेॾां अटो कोन्हे होॾां बादशाही किथे। छो त अॼु हीअ हुकूमत जेका हले थी हे अॻे थोरी ॻाल्हि आहे, पर हिन हुकूमत सां ही लफ़्ज़ मिलनि था। मां तव्हांखे ॿुधायां थो, हेॾां अटो कोन्हे होॾां बादशाही किथे। असांजे लाइ बि वेलो आहे मिठा। हाँ, हिकिड़ी शइ आणियूं था त ॿी कान्हे, ॿी आणियूं था त टी कान्हे। बादशाह असांजो अलाए किथे आहे। हिन जे मौज़ूअ ते मां ही मन तमामु मज़ेदार मन मोहींदड़ ॻाल्हि अथव। मुश्ताक परदेसीअ जे चैनल ते मां इहे मोकिले रहियो आहियां। महिरबानी करे हिन खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि ताईं पहुचाईंदा। ऐं हीअ ॻाल्हि बि भली अथव, हीअ ॻाल्हि बि तमामु भली अथव। हिन खे गौर सां ॿुधिजो। मां वज़ाह सां बि ॿुधाईंदो हलां थो ऐं तकड़ बि मां कोन थो कयां। मज़े सां सुकून सां तव्हां हिन खे सम्झिजो, ॿुधिजो त हिन जो ज़ाल मुड़ुस जो छा ॻाल्हाइणो आहे, पाण में छा था चवनि। हिकिड़े ग़रीब माण्हूअ जा घर भाती 2-3 ॾींहं खां लंघण ते हुआ। तौबा नऊज़ बिल्लाह अदा। बाक़ी छा बचो मुंहिंजा भाउ, जेकॾहिं बुख ते माण्हू बचड़ा कंजा विहनि ऐं उनजी का सार संभाल न लहिजे त 2-3 ॾींहं थो लिखे। अल्लाह तौबाज़ारी। ज़ाल मुड़ुस खे पई चवंदी हुई त 2 ॾींहंनि खां घर में कणू कोन्हे जो खणी सिको फिकियो विचो किथां अटे लप छॾाए अचो त का पेट झल करियूं। हाणे हुनखे मुड़ुस खे पई चए त तूं घर खां ॿाहिरि वञो, कंहिं पाड़े पतीअ में कंहिंखे मृत कर, कंहिंखे मेड़ कर, या कंहिंखां 5 रुपया वठु, का अटे लप वठी अचो त को पेटड़ो पालियूं। 3 ॾींहंनि खां बचा बुख ते, हिन सां बि बुख ते आहियूं करियूं। हमरा ख़ाली तस खणी घर खां ॿाहिरि निकितो त साम्हूं वतायो गॾुसि। उनखे वेझो वञी चयाई, दरवेश बुख था मरूं, अॼु त तूं मूंखे। हाणे दरवेश हुनखे मिली वियो। अॼु त मूं ते महिर करे वताए वञुसि, मूं वटि छा आहे जो तोखे ॾियां। ॾियण वारो पाण ई ॾींदुई। सवालीअ चयो, अॼु मुंहिंजी दिलि थी बोले त तोखां सवाइ को बिलो ॿेड़ी कोन थींदो। इहो ॿुधी फ़क़ीर पंहिंजी लठ मथे करे कुल्हे साम्हूं सदाईअ में झले ऐं हिन खे चयाई, पाट इते रखी हिन लठ हेठां लंघे ऐं हिन पासे थी। उन ईअं कयो। ॿिए पासे थियण सां छा थो ॾिसे त हिकिड़ो वॾो कटक कंहिंजे इंतज़ार में बीठो आहे। हिननि खां ख़ुशीअ जो सामान गॾु आहे। हिकिड़ो घोड़ो 5 संजीअ सां संजियल आहे। झटि पियो फिरे दुल दमाम शरणायूं पयूं वॼनि। माण्हू गुलनि जा हार खयूं बीठा आहिनि। ही जो उन पासे भेड़ो थियो त सभु फिरी आयसि। हार खणी गिचीअ में विधाऊंसि, घोड़े ते चाढ़े सरगस कराए नचंदा कुॾंदा अची शहर में माला अंदरि लाथऊंसि। पोइ हिकु शख़्स अॻियां अची बीठुसि, जंहिं चयो, आउं हिन मुल्क जे बादशाह जो वज़ीर आहियां। 3 ॾींहं थींदा त हितां जो बादशाह बिना औलाद मरी वियो आहे। मरण वक़्तु वसियत कयाई त मुंहिंजी बादशाहीअ लाइ अहिड़ो माण्हू मुक़ररु कजे जेको बिल्कुलु ॿाहिरियों हुजे। अदा हे असांजा जेके बादशाह वीचारा हुया, हे इन्हनि जे ॻाल्हियुनि मुताबिक़, उन्हनि सां हिन हदीस जे मुताबिक़ उन्हनि जा लफ़्ज़ उन्हनि सां मिलंदा। जेकॾहिं अॻियां बादशाह जेका उन्हनि जो ख़ानदान हुजे हा, उन्हनि जो औलाद हुजे हा, त मुंहिंजा भाउ हे ॾींहं कोन ॾिसूं हा। हीउ जेको बादशाह आहे हिन ईअं रत पीतो आहे। ईअं असांखे जीअं गन्नू पीड़बो आहे न, गन्ने वांगुरु पीड़े चूसे खाली करे फिटी कयो अथई। पोइ हिकिड़ा ड्रव ते त हिकिड़ा बुख ते पिटींदा कुटींदा वचूं था। अलाह खां सवा को ॿियो चारो ई कोन्हे को। मुंहिंजी बादशाह लाइ अहिड़ो माण्हू मुक़ररु कजे जेको बिल्कुलु ॿाहिरियों हुजे ऐं मुंहिंजे मरण जे 3 ॾींहंनि अंदरि हिन शहर में पेर विझे, पर जेको 3 ॾींहंनि अंदरि न अचे त पोइ तव्हां जंहिंखे मुनासिब सम्झो तंहिंखे हाकिम मुक़ररु कजो। सो असीं हर रोज़ सरहद वटि अची बीहंदा हुआसीं त को ॿाहिरियों माण्हू अचे त बादशाह बनायूं। 2 ॾींहंनि में त केरु कोन आयो। अॼु 3 ॾींहुं आहे जो तूं आयो आहीं। हाणे तूं असांजो बादशाह ऐं असीं तुंहिंजी रियत आहियूं। ही तख़्त, ही मालात ऐं ही राणियूं ऐं ही मानियूं
नौकर चाकर घोड़ा बेला अज खां तुझी मिल्कियत ऐं हाकिमियत तुझे हथ वस ऐं तुझे हुकुम हेठ हलंदा। वाड़िया मुंहिंजा रब करीम बाग जे भीड़ त दाल मां सीरो वता फ़कीर लठ करामत ॾेखारी। पोइ वठी हाणे तख़्त ते विहारियाऊंसि, शादमाना थी विया अमीर वज़ीर, तोहफ़ा सोगा तूं पेश करण लॻा जीअं हितां वारनि वज़ीर चूंड पाइनि त पोइ उन्हनि खे वरी वज़ीर आज़म त वरी उन्हनि खे वरी पंहिंजा PA वज़ीर मिनिस्टर सेक्रेटरी पता पोइ सभई वरी उन सां मिलंदा आहिनि, उनखे तोहफ़ा ॾींदा आहिनि, मुबारकूं ॾींदा आहिनि, हर हिकु मुल्क जा बादशाह दावतूं झलींदा आहिनि। पोइ हिन विचारे सां बि इहो कमु शुरू थी वियो। आदिल भाई मालात में आयो त रानियूं बानियूं कतार में बीह सलामी भरण लॻियूं। मतिलबु त ॾाढो ख़ुशि थियो, छा हू छा मां छा थी पियो। हाणे वरी पोइ ॻाल्हि पियो करे, छा हू छा मां छा थी पियो। या तव्हांखे वरी मां ॻाल्हि सम्झायां थो त ग़रीब मिसकीन हो 3 ॾींहं बचा बुख थियसि, उहो ई उन जी ॻाल्हि थो कयांव जंहिंखे बादशाही मिली आहे, जेको थाल खणी ऐं घरां निकितो हो पिनण जे लाइ। त वताए फ़कीर मुंहं में मिलियुसि। पोइ वताए फ़कीर जो हुनखे लठे हेठां टपाए पंहिंजी करामत थालो रखराए बीहारे ऐं जो इहो कमु कयो। वरी माण्हुनि जा जो इहे दमाम दौलत दमाम ॾिसी ऐं वियो त उते उन मूं हिनखे ई रंग लॻो। अॻिते ॾिसूं त छा थो हिनखे मिले। छा हो छा मां छा थी पियो। पूरा 5 साल हुकूमत हलाई, ऐश इशरत कयाई। तंहिंखां पोइ को सौदागर तमामु भला घोड़ा काए हिन जी मुल्क में विकिणण वास्ते आयो। बादशाह पाण घोड़ा ॾिठा ॾाढा वणियसि। हुकुम कयाई त हिकिड़े घोड़े ते संज विझो त आउं सवारी करे ॾिसां। घोड़े ते संज पइजी विया। संदसि बादशाह के घोड़े ते सवार कयो। बादशाह लगाम छिकियो, घोड़ो नरा खणी मथे उभरियो ऐं फेराए फेराए बादशाह खे खणी पट सां हयाई किरियो त संदसि हेठां ठिकर जी वाट भॼी पुर्जा पुर्जा थी पई। ऐसी ताईं वतायो लठ सही सदाईअ में झलियो बीठो हो। हिन किरण सां वताए जे मुंहं में निहारे सुञातो त ही साॻियो दरवेश बीठो आहे। उनखे ॾिसी पुछियाई, फ़कीर कर ख़बर मुंहिंजी बादशाही केॾां वई, मुंहिंजूं रानियूं बानियूं केॾां वयूं, आउं हिते कीअं आयो आहियां। फ़कीर चयुसि, अजीब इंसान आई, लठ जे हुन पासे आई त चवीं थो त मुंहिंजी बादशाही केॾां वई, ऐं जॾहिं हिन पासे आई त घर में अटे लाइ पियो अयाज़ करी माठड़ी करे वञी अटे पट ऐं सुठ कर बादशाही बादशाह खे हलाइण दे। अदा इहो बि हिकिड़ो खेल हो हुनजे लाइ। इहो करामत बादशाहीअ जी जेका हुन करे ॾेखारियसि। 5 सालनि में बाला जे बादशाही मिली त फ़कीर तोखे दुआ कई त तूं फ़कीर जो त हमदर्द थी आ न। फ़कीर अलाह वारा आहिनि, उन्हनि खां का बि ॻाल्हि लिकियल कान हूंदी आहे। ईअं न आहे त तूं हुनखे मुंहुं ॾेखारियो बसि हाणे तूं वेह हलियो। फ़कीर जेको आहे मोरे जो आहे, तूं जेको आहीं कराचीअ जो आहीं, सो हुनखे कोन सुञाणंदे। सुञाणंदी अलाह वारनि जे अॻियां तव्हांजो हर वक़्तु नक्शो बीठो हूंदो आहे, छो त हू पंहिंजे दिलि सां लठ घुमाईंदा आहिनि, पंहिंजे दिलि सां दुआ कंदा आहिनि। उन जे दुआ सां हो हुनखे बादशाही मिली वई। हो वताए फ़कीर उते ई लठ झली बीठो आहे। 5 साल गुज़री विया। घोड़ो हिनखे मिलियो जेको हुनखे हिन जो खेल ख़तमु करण जे लाइ कुॾाए कुॾाए हुनखे केराए धक जो ऐं उहा पाट जो भॼी पई। हे जो उथियो त वताए फ़कीर जे लठ जे अॻियां बीठो। उहो ई साॻियो फ़कीर त हुन फ़कीर खे सुञातई, चई साईं तव्हां त साॻा ई आहियो। त वताए फ़कीर हुनखे इहा हुनखे वराणी ॾिनी त हेतिरा साल तो हुकूमत कई, इन बि न तो पंहिंजे बचनि जी का सार संभाल लधी त को जेको पिनण जे लाइ 3 ॾींहं चई पियो बचा बुख ते वेठा त उन्हनि जे लाइ मां तोखे बादशाही वठी ईंदी त तो कॾहिं उन्हनि जे लाइ को कुझु मोकिलियो, कुझु कोन कयो। तूं बि बादशाहनि वांगुरु बादशाह थी वई, वॾाईअ में वॾो थी वई। उहा वॾाई तुंहिंजी मां ख़तमु करे वरी साॻे पेर ते आंदो मां हाणे पिनी पंहिंजो पेट गुज़र करे ऐं इहो खा महिरबानी करे। मुंहिंजा प्यारा दोस्त, मूं फ़कीर मारूफ़ सोलंकीअ जी वरी बि मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां, अपील थो कयां त ही मुश्ताक परदेसीअ जो चैनल सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि ताईं देसी परदेसी ताईं पहुचाइजो। ऐं अॼु जा टॉपिक मन मोहींदड़ आवाज़ सां मूं मोकिलिया तमामु, जेके मोकिलिया तमामु इहे तमामु भलियूं ॻाल्हियूं अथव, अजीब ॻाल्हियूं अथव ऐं तव्हांखे सुलझाईंदियूं ऐं तव्हां इन्हनि मूं पिराईंदव, तव्हांखे फ़ाइदो मिलंदो।
तकलीफ़ुनि जूं बि ॻाल्हियूं अथव, ॾुखनि जूं बि अथव, पंहिंजे ज़ालुनि जूं बि अथव, पंहिंजे बचनि जूं बि अथव, पंहिंजे बादशाहनि जूं बि अथव। इन मूं सम्झी तव्हां पंहिंजे क़दम खे अॻिते हलाइजो, पोइ हिते बि पंहिंजा टपड़ संभालिजो। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, ख़ुदा हाफ़िज़।